ओम शांति। हाणे बाबा खे याद कंदासीं। मां आत्मा ब्रकुटी जे विच में वेठी आहियां। निराकार बाप जी मां संतान। हाणे मां आत्मा बाबा खे याद करे मन जी सभु ॻाल्हियूं बाबा खे ॿुधाए करे मन खे हिकदमि हल्को थी करां। मन जी सभु ॻाल्हियूं बाबा खे ॿुधाए करे हाणे मां बाबा जा महावाक्य थी ॿुधां। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे तव्हांखे मां मिठो ठाहिण आयो आहियां। हिन समय सभी मनुष्य आत्मायूं कड़वी थी वयूं, अर्थात सभिनि जा स्वभाव संस्कार संबंधनि में कड़ाहट अची वियो। त मिठो मिठो श्री बाबा असां आत्माउनि खे मिठो ठाहिण आयो, अर्थात असांजे स्वभाव संस्कारनि खे सुधारण आयो। असांजी संबंधनि में हिक ॿिए सां जेको असां संबंध निभायूं था हुन में बि मिठास अचे। हिन जे लाइ रोज़ रोज़ बाबा असांखे शिक्षायूं ॾींदो आहे। बाबा चए थो स्वयं में मिठास धारण करण लाइ मां तव्हांखे शक्तियूं बि थो ॾियां, सम्झ बि थो ॾियां। जेतिरो जेतिरो स्वयं खे आत्मा सम्झी करे मूंखे निराकार रूप में यादि कंदव, ओतिरो ओतिरो तव्हांजी आत्मा में शक्ति ईंदी वेंदी कि असां मिठो ठहूं, अर्थात हिक ॿिए सां मिठो थी करे हलूं, खीर खंड थी करे हलूं। सत्युग में सभु खीर खंड थी करे रहंदा हुया, हाणे सभु लूण पाणी आहिनि। भक्ति मार्ग में सत्संगनि त अनेक प्रकार जा आहिनि, लेकिन ये ज्ञान मार्ग जो जेको ये सत्संग आहे ये विचित्र आहे। छो जे हिते निराकार परमात्मा बि नज़र नथो अचे, असां आत्मायूं बि नज़र नथा अचूं, लेकिन परमात्मा ब्रह्मा जे तन द्वारा असां आत्माउनि खे ज्ञान थो ॾियूं। त ये विचित्र सत्संग आहे। सत्य जो संग, असां परमात्मा जो संग करूं था, लेकिन आत्मा संग थी करे उहो बि ॾेखारे में नथी ॾे, परमात्मा बि नथो ॾेखारे में ॾे। इन में बुद्धि जो कमु बुद्धि सां कमु वठिणो आहे। जेतिरो जेतिरो असां पंहिंजी बुद्धि खे बुद्धि जी सम्झ सां हिन ज्ञान खे ॿुधंदासीं सम्झंदासीं, ओतिरो असां अॻियां वधंदा वेंदासीं। भक्ति मार्ग में त अनेकानेक साधु संत आहिनि, शास्त्र खणी करे ॿुधाईंदा आहिनि। कोई कोई शास्त्र कंठ बि करे छॾंदा आहिनि, पोइ ॿुधाईंदा रहंदा आहिनि। हिते त बाबा परमात्मा जॾहिं ज्ञान ॿुधाईंदो आहे ब्रह्मा जे तन में अची करे, त कोई पुस्तक न खणंदो आहे। ये त हाणे असां मुरली खणी करे था ॿुधायूं छो जी इहो ज्ञान जॾहिं परमात्मा असली में ब्रह्मा जे तन में अची करे ॿुधायूं, हुन समय परमात्मा जे हथ में कोई शास्त्र आदि न हूंदो हुयो, कोई बि कागज़ न हूंदो, छो जी परमात्मा जी आत्मा में ज्ञान आहे। जीअं असांजी आत्मा में पाठ भरियल आहे न, भई जनम मरण में अचिणो आहे, पोइ संबंध निभाइणा आहिनि, ईअं ई परमात्मा जी आत्मा में इहो ज्ञान भरियल आहे। आत्मा परमात्मा सृष्टि चक्र जो पूरो ज्ञान बाबा चए थो मुंहिंजी आत्मा में सभी वेदन शास्त्रनि जो सार भरियल आहे। मां तव्हांखे सभिनि वेदन शास्त्रनि ग्रंथनि जो सार ॿुधाए सघंदो आहे। दुनिया में अनेकानेक पढ़ाई पढ़नि था माण्हू, केॾी वॾी वॾी पुस्तकियूं था पढ़नि, केॾो समय लॻाईंदा आहिनि न, माण्हू जो जीवन ई पूरो थी वञे पढ़ंदे पढ़ंदे। पर परमात्मा में सभु प्रकार जो ज्ञान आहे, क्योंकि उहो सृष्टि जो रचयिता आहे न, त उन्हनि में सभु ज्ञान आहे ई सही। त परमात्मा खां वॾो कोई हुनजो टीचर बि न आहे, कोई पीउ बि न आहे, हुनजो कोई गुरु बि न आहे, उहो ई सभिनि खां वॾो आहे। उन खां वॾो कोई न। त उनखे कुझु हिते ईंदो आहे, असांखे ज्ञान ॿुधाईंदो आहे, त कुझु हथ में खणणु थोरी पवंदो अथसि। उहो त बसि ईंदो आहे ऐं ब्रह्मा जे मुख सां ज्ञान ॿुधाइण लॻी वेंदो आहे। बाबा चए थो मां ईंदो ई इन करे आहे कि ज्ञान ॿुधायां, त मां फालतू ॻाल्हियुनि में न लॻंदो आहे। मुंहिंजो त कमु आहे ज्ञान ॾियणु, त मां तव्हांखे ज्ञान ॿुधायां थो। बाबा चए थो कि हाणे तव्हांजो मां बेहद जो बाप आहियां न, हिते ॿियो कोई संबंध बि न आहे, हिते गुरु ऐं चेले जो संबंध बि न आहे। हिते त आत्मा स्वयं खे सम्झी करे परमात्मा खे यादि करिणो आहे। ऐं जेको बाबा असांखे ज्ञान ॿुधाए थो उहो
ॿुधणो आहे। परमात्मा असांजो पीउ बि आहे त टीचर बि आहे त सतगुरु बि आहे, लेकिन टीचर आहे लेकिन हीअं न चईंदो आहे भई जीअं स्कूल में टीचर आदि पढ़ाईंदा आहिनि ड्रेस पाए अचो फीस ॾियो, हिते उहो न आहे। बाबा टीचर आहे लेकिन ॾाढो साधारण रीति सां असांखे शिक्षाएं ॾींदो आहे। बाबा सतगुरु आहे लेकिन ईअं न चईंदो की मां तव्हांजो गुरू आहे त मुंहिंजा पेर पयो, मां जीअं तन में ईंदा आहियूं हुनजो पेर पयो मूंखे यादि करे, न। बाबा चईंदो मां तव्हांजो गुरू आहियां त मां जेकी तव्हांखे श्रीमत ॾियां थो उन श्रीमत ते हलो। इन रीति बाबा असांजो गुरू ठहियो आहे। गुरू छा कंदो आहे? मत ॾींदो आहे न असांखे, मुक्ति जीवन मुक्ति जी राह ॾेखारींदो आहे। त परमात्मा सतगुरु बि हाणे असांखे मुक्ति जीवन मुक्ति अर्थात शांति ऐं सुख, मुक्ति अर्थात शांति सां कीअं रहूं ऐं जीवन मुक्ति अर्थात सुख शांति सां कीअं रहूं, त उनजी मत हाणे बाबा असांखे ॾियणु आयो आहे। बाबा चए थो ॾिसो मां तव्हांखे शांति कीअं रहणो आहे, जीवन में शांति कीअं शांत सां कीअं जीअणो हुनजे लाइ बि तव्हांखे सम्झ ॾियां थो कि स्वयं खे जेतिरो आत्मा सम्झंदव, जेतिरो सभिनि खे आत्मिक स्वरूप में ॾिसंदव त सभी आत्मा भाव आहिनि। त भाव कोई लड़ाई झगड़ा थोड़ी कंदा आहिनि। बाबा चवनि था सभी आत्माएं भाव आहिनि, त भाव जे रूप में संबंध निभाईंदव त शारीरिक नाते सां असां कहिड़े बि संबंध में आहे, लेकिन असली संबंध भाव जो संबंध यादि रखंदव त तव्हां पंहिंजे जीवन में ॾाढो शांति सां रहंदव। ॿियो बाबा असांखे जीवन मुक्ति जी राह बि ॾेखारे थो, अर्थात सत्युगी दुनिया में कीअं सत्युगी दुनिया में असां कीअं वञी सघंदा आहियूं। त हुनजे लाइ सॼी सत्युगी दुनिया में सुख ऐं शांति हूंदी आहे, त सुख ऐं शांति जी मत बाबा चए थो दैवी गुणनि जी धारणा कयो। जेतिरो मुंहिंजी श्रीमत ते हलंदव ओतिरो तव्हांजे जीवन में सुख ईंदो वेंदो। पंहिंजी उथणी वेहणी ॻाल्हाइणी संबंध व्यवहार जेको आहे, अगरि सभिनि जे लाइ असां शुभ भावना शुभकामना रखंदासीं त असांजे जीवन में आपे ई सुख अची वेंदो। दुख छो थो थिए? असां चओ त साम्हूं ईअं असांजे लाइ ईअं थो सोचे ईअं थो सोचे, लेकिन असां ख़ुदि जी सोच त ॾिसूं असांजी सोच कीअं आहे। अगरि असां ई ॿियनि जे लाइ सुठो सोचंदासीं त आपे ई साम्हूं वारो बि असांजे लाइ सुठो सोचींदो। सुख शांति जी मत सतगुरु असांखे ॾिए थो, लेकिन बाबा असांखे ईअं नथो चए की मां तव्हांजो गुरू आहे त मुंहिंजा हथ जोड़ो पेर पओ ऐं मुंहिंजे अॻियां मथो टके करे वियो ईअं वियो, न। संबंध में छा प्राप्ति आहे हुन प्राप्ति खे अनुभव करो। पीउ छा कंदो आहे? वरसो ॾींदो आहे। त हाणे असांखे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करिणो आहे ऐं हुनजे वरसे खे यादि करिणो आहे की उहो मूंखे छा थो वरसो ॾे। ॿियो टीचर ठही करे असांखे कहिड़ी शिक्षाएं थो ॾे उहो यादि करो की परमात्मा टीचर असांखे सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान थो ॿुधाए। आत्मा जे बारे में परिचय ॾिनो अथई की आत्मा छा आहे, किथे रहंदी आहे, असली हुनजो घर कहिड़ो आहे, हुनजा गुण संस्कार हुनजी शक्तियूं। त इन रीति असांखे बाप टीचर सतगुरु टे मुख्य संबंध जो परमात्मा सां निभाए असांखे चए थो की मूंखे हुन रीति यादि करो। हीअ मुख्य टे संबंध असांखे घड़ी घड़ी यादि करणो। त बाबा चए थो की इहो आहे विचित्र सत्संग। हीअ जेको ज्ञान असां ॿुधूं था इहो सम्झी करे ॿुधो की कंहिंजो केरु थो असांखे कंहिंजो ज्ञान असां ॿुधूं था। कोई मनुष्य आत्मा जो ज्ञान न आहे, कोई शास्त्रनि जो ज्ञान न आहे, ये परमात्मा में जो ज्ञान आहे उहो असां ज्ञान ॿुधूं था। जेको परमात्मा ब्रह्माचंद में अची करे असांखे ॿुधायो अथई उहो असां ॿुधूं था। त असांजी सम्झ वधंदी। छो जी माण्हू त सभु चवंदा आहिनि न कि अरे सभु जॻह इहे ई ॿुधाइनि, हर सत्संग में इहे ई ॿुधाइनि, हर माण्हू इहे ई चवनि,
लेकिन बाबा चए थो इहो विचित्र सत्संग आहे। हिन सत्संग में जेको आहे उहो ॿियो जगह तव्हांखे न मिली सघंदो। त बाबा चवनि था हाणे नए धर्म जी स्थापना करण लाइ मां बि इहो सत्संग अर्थात मां बि तव्हांखे इहो ज्ञान थो ॾियां। नए धर्म जी स्थापना, नए युग जी स्थापना जे लाइ परमात्मा हाणे ब्रह्मा जे तन में अची करे असांखे ज्ञान थो ॾिए। बाबा चए थो कि लौकिक बाप बि तव्हांखे वरतो ॾींदो आहे, लेकिन उहो हिकु जन्म जे लाइ। ॾिसो अॼु ॿार ॼमियो त हुनखे जेको बि प्रॉपर्टी मिलंदी, सम्झो वॾे घर में जनम वरितो अथई त हिकु जन्म में हिकु जन्म जे लाइ उहो हुन प्रॉपर्टी जो मालिक हूंदो। उहो बि कॾहिं शरीर छोड़े पको न, शरीर छॾे बसि वक़्तु उते जो उते रहिजी। ईअं ई बाबा असांखे चए थो कि तव्हांखे मां 21 जन्मनि जो वरतो गारंटी थो ॾियां। हाणे अगरि असां पंहिंजे खे आत्मा सम्झी परमात्मा खे पीउ जे संबंध में यादि कयो त परमात्मा जो 21 जन्मनि जो वरतो असां आत्माउनि खे मिलंदी, उहो बि गारंटी। छो जी सत्य त्रेता में न त भक्ति आहे, न दान पुण्य आहे, न ही कोई एॾी प्राप्ति जी महिनत करणी पवंदी आहे। छो जी भक्ति में बि महिनत थींदी आहे, पढ़ाई में बि महिनत थींदी आहे, धंधे धोरी में बि महिनत थींदी आहे, पर सत्युग आहे अहिड़ी दुनिया जिते महिनत न हुजे, जिते दुख जो नाम निशान हुजे। त भई महिनत न कंदासीं, पढ़ाई न कंदासीं, भक्ति न कंदासीं, दान पुण्य न कंदासीं त असांखे धन कीअं मिलंदो? चईंदा न भक्ति करो भॻवान अर्थ ॾियो, हिकु बि नंढनि माण्हुनि खे दान करो त ॿिए जन्म में मिलंदो। पर हुते त अहिड़ो कुझु आहे ई न। त असांखे वरतो कीअं मिलंदो? असां कीअं हुते जीवन जींदासीं? उहो सॼो वरतो असांखे हाणे थो मिले। सत्य त्रेता में भल माउ पीउ जी प्रॉपर्टी जो हक़दार हूंदो ॿार, लेकिन उहो उनखे जेतिरी प्रॉपर्टी मिलणी हूंदी उनजो वरतो परमात्मा हाणे असांखे ॾिए थो। त बाबा चए थो 21 जन्मनि जे लाइ हाणे मां सभिनि जेकी बि आत्माऊं मुंहिंजो ज्ञान ॿुधी उन्हनि खे वरतो ॾींदी। हुते बिना महिनत जे सभिनि खे सभु कुझु प्राप्त थींदो। त इहो आहे नई दुनिया जे लाइ 21 जन्मनि जे लाइ वरतो फिक्स करण जो ज्ञान। बाबा चए थो कि मां तव्हां आत्माउनि जो पारलौकिक बाप आहियां न। बाप बि विचित्र त ॿार बि विचित्र, त वरतो बि मां तव्हांखे विचित्र रूप में थो ॾियां। अर्थात वरतो कीअं थो मिले? बाबा कोई असांखे पैसा नथो ॾे। बाबा चए थो ॾिसो चईंदा आहिनि न, जंहिंमें जेतिरी सम्झ हूंदी आहे उहो ओतिरो सुठो कमाए सघंदो आहे पढ़ी लिखी करे। हूअं ई असां जेतिरी जेतिरी नॉलेज पंहिंजे अंदरि ग्रहण कंदासीं, सम्झ आत्मा जी सम्झ, परमात्मा जी सम्झ, इहे सृष्टि चक्कर 4 युग कीअं चक्कर काटे आहे। भक्ति में बाबा जो अलॻि अलॻि ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे कि छा छा आहे। बाबा जेका असांखे चवनि था कि गुण ऐं शक्तियूं धारण करो मूंखे यादि करे। जेतिरो जेतिरो ज्ञान गुण शक्तियूं मुंहिंजी आत्मा में ईंदियूं ओतिरो धन संपत्ति मूंखे मिलंदो। त हाणे वरसो बि विचित्र आहे। कीअं? कोई असांजो बैंक बैलेंस न बाबा खोलियो अथई जंहिंमें पैसा विझे थो, लेकिन आत्मा में उहो भरिजे थो। आत्मा जेतिरी स्वयं में गुण शक्तियूं ज्ञान धारण करे थी, पंहिंजी बुद्धि जो तालो जेतिरो आत्मा खोले थी, पंहिंजे मन जे वीचारनि खे सुठो थी ठाहे, जेतिरो मनसा वाचा कर्मणा ॿियनि जे लाइ सुठो सोचे थी, ॻाल्हाए थी, करे थी, ओतिरो हुनजे 21 जन्मनि जे लाइ जमा थो थिए। पोइ हुते असांखे डायरेक्ट मिलंदो। इहे गारंटी बाबा थो करे। बाबा चए थो भक्ति मार्ग जी ॻाल्हि न्यारियूं आहिनि, हाणे ज्ञान मार्ग जी ॻाल्हियूं विचित्र आहिनि। 84 जन्म आत्मा पूरा कया अथई न। माण्हू त चईंदा आहिनि 84 लख यूनियन में मनुष्य आत्मा वेंदी आहे। जॾहिं चवई था मनुष्य जी आत्मा, त मनुष्य जी आत्मा यूनियन में कीअं वेंदी? अॼु मनुष्य जी आत्मा खे अगरि कहिड़ी बि योनि जहिड़ो दुख भोगणो आहे त उहो हुन योनि में वञी करे न भोगदी आहे, लेकिन मनुष्य जीवन वठी करे ई ओड़ो हुनजो जीवन थी वेंदो अथसि।
ऐं मनुष्य आत्मा टोटल 84 जन्म ही वठंदी आहे। 84 लख त यूनियूं आहिनि अलॻि अलॻि दुनिया में। केॾा सारा जीव जंतु जानवर आहिनि, गिणो त थी वेंदा 84 लख। पुण्य आत्माउनि जी दुनिया हाणे मां स्थापना करण आहियां। हाणे आहे पाप आत्माउनि जी दुनिया आहे। हिन ॾिस सभु चईंदा आहिनि न असां पाप था धोइण वञूं, भक्ति कंदा आहिनि, सनान आदि कंदा आहिनि, गंगा सनान तीर्थ आदि, त ख़ुदि ई चईंदा आहिनि न माण्हू की असां पाप था धोइण वञूं, मतिलबु पापात्मा ई आहियूं। असां भले वॾो पाप नथा करूं, लेकिन सुबुह खां राति ताईं सभी मनुष्य आत्मा कुझु न कुझु पाप कर्म करनि ई थियूं। त अहिड़ी पाप आत्माउनि जी दुनिया खे पुण्य आत्मा जी दुनिया ठाहिण वारो हू पुण्य ते पुण्य परमात्मा जो ई कमु आहे। उहो ई इहे सभु कमु करे सघंदो आहे, जॾहिं पूरी सृष्टि जी आत्माउनि खे पावन ठाहिणो आहे। हिन समय त सभु पंहिंजे पंहिंजे धर्मनि में फसियल आहिनि। कोई बि गुरु संत सन्यासी आहे हिन दुनिया में जो सभी आत्माउनि खे चए मां तव्हांजो पीउ आहियां, मां तव्हांखे हाणे पावन ठाहियां थो, मूं में एतिरी शक्ति आहे। न, पहिरियों उहो पंहिंजे फॉलोवर्स खे ठाहींदो, पंहिंजे धर्म वारनि खे। पुण्य अगरि ठाहिणो बि हूंदुसि त पहिरियों पंहिंजनि खे ठाहींदो न, पोइ ॿियनि जी दुनिया में वेंदो। त बाबा चए थो माण्हू त ख़ुदि खे सर्वोदया लीडर की मां सभिनि ते दया करण वारो आहियां, सभिनि जो उद्धार करण वारो आहियां। टाइटल्स त ॾाढा वॾा वॾा माण्हू अॼुकल्ह गुरु सन्यासी पंहिंजे मथां नाम जे अॻियां लिखाइनि था, श्री श्री 108 जगत गुरु। हाणे जगत मतिलबु पूरे जगत जो गुरु, जेका चवनि था असां श्री श्री 108 जगत गुरु आहिनि, हुननि खे छा सभु धर्म वारा पंहिंजो गुरु मञंदा? जगत मतिलबु सभु धर्म अची विया न, त सभु धर्म वारा हुननि खे जगत गुरु मञंदा ई न, त एॾो वॾो टाइटल रखाइण जो मतिलबु छा? जॾहिं तव्हां सर्वनि ते दया करो ई नथा, त तव्हां एॾो टाइटल रखो छो था? इहे सभु परमात्मा जो टाइटल आहिनि। परमात्मा सभिनि जे मथां दया करण वारो आहे। परमात्मा जगत जो गुरु आहे। सोचो भॻवान जो टाइटल स्वयं जे मथां रखी करे वेठा आहिनि अॼुकल्ह माण्हू। भले ठीकु आहिनि, उहे सन्यासी आहिनि, गुरु आहिनि, पवित्र आत्मा आहिनि, सन्यास कंदा आहिनि, तप कंदा आहिनि, पर हिन जो मतिलबु इहो थोरी ख़ुदि खे ई भॻवानु सम्झी करे पुॼिया आहिनि। इहो सभिनि खां वॾो पाप आहे। कोई अॼु चए असां प्रेसिडेंट आहियूं त माण्हू हुननि खे केस करे छॾीनि, इहे केरु आहे जो पंहिंजे पाण खे प्रेसिडेंट ऑफ द इंडिया थो चए या कहिड़े बि कंट्री जो। पूरो क़ाइदेसर माण्हू कोई न कोई पोस्ट प्राप्त कंदो आहे। त बाबा चए थो तव्हां मनुष्य आत्मा श्री फलानो श्री फलानो श्री श्री जगत जो 8 इहे जगत गुरु सर्वोदया लीडर या वॾा वॾा टाइटल पंहिंजे मथां लॻाए वेठा आहियो। इन्हनि जो अर्थ त सम्झो पहिरियों। जंहिंजे नाम जे अॻियां लॻणो हुजे उहो ई लॻाए सघंदो आहे। भॻवान जा टाइटल तव्हां स्वयं जे मथां लॻाया था, हिन करे तव्हां पापात्मा ठहिया आहियो। असां चऊं न, भले असां चऊं सन्यासी छा था पाप करनि, संत त कोई पाप न कंदा आहिनि, अहिड़ो पाप उहो कंदा आहिनि। भॻवान खे कण कण में चई सघंदा आहिनि, ख़ुदि खे भॻवानु सम्झी करे पुॼाईंदा आहिनि। ख़ुदि जी कोई सन्यासी पंहिंजो घर बार पत्नी आदि ॿार आदि छॾे ईंदो आहे न, ऐं अॼुकल्ह माताऊं वञी करे हुननि जा हथ पेर जोड़नि थियूं, हुननि जी सर्विस थी करनि, त इहो बि पाप आहे न। ख़ुदि जी पत्नी खे विधवा ठाहिया आहियो ऐं पोइ माताउनि खे उहे तव्हांजे अॻियां मथो थी टेकनि ऐं उन्हनि खे मना नथा करो। जॾहिं संन्यास कयो, तव्हां चाहियो स्त्री नागिन आहे, त पोइ तव्हांखे शहरनि वारी जेकी बि जेका तव्हांजे फॉलोअर्स अचनि था उन्हनि खे बि अॻियां न अचणु ॾियो न। ठीकु आहे, तव्हां ज्ञान था ॿुधायो, ठीकु आहे ॿुधायो, परंतु ईअं थोरी की उहे तव्हांजा पेर पवनि। माण्हू त गुरूअनि जा पेर धोई करे पीअंदा आहिनि अमृत सम्झी करे। त बाबा माताउनि खे बि थो चए तव्हांजी हमजिन्स कंहिं न कंहिं माता खे उहो विधवा ठाहिया आहियो, कंहिं न कंहिंखे उहा अनाथ ठाहिया आहियो। ठीकु आहे, संन्यास कयो, सुठो ज्ञान ॿुधाइनि था, लेकिन हुननि जे अॻियां बाबा चए थो ईअं तव्हांखे न करिणो खपे। इहे सम्झ जी ॻाल्हियूं बाबा असांखे चए थो। छो जी पहिरियों त वरी बि इहे सभु जंगल आदि में रहंदा हुया, स्त्रियुनि सां पीट करे वेहींदा हुया, ध्यानु न ॾींदा हुया, लेकिन हाणे जी दुनिया में ओड़ो तप न आहे, ओड़ी
नियम मर्यादा न आहे। इन करे बाबा असां ॿारनि खे छो थो चए, छो जे हाणे कोई बि कंहिंजे मथां उद्धार न करे सघंदो आहे। इन करे निराकार स्वयं ई मथां खां हेठि लथो आहे। विश्व जी सर्व आत्माउनि जो उद्धार करणु, विश्व जी सर्व आत्माउनि जे मथां दया करणु, रहम करणु। त बाबा असांखे घड़ी घड़ी यही थो चए कि स्वयं खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो। हाणे देहधारियुनि सां बुद्धि योग कढो। चलो तव्हांखे कोई देहधारी, कोई संत महात्मा वग़ैरह जेका बि आहिनि उहे सुठो ॿुधाइनि था, त उन्हनि जी ॻाल्हियूं यादि करो। हीअं न फलानो संत ईअं थो चए, फलानो गुरू ईअं थो चए, फलानो साईं ईअं थो चए। ठीकु आहे, लेकिन तव्हां पंहिंजो बुद्धि योग देहधारियुनि में छो था अटकायो? तव्हां सिर्फ़ु सुठी ॻाल्हियुनि खे यादि कयो न। हीअं छो थो चयो, हा फलाणे हीअं ॾाढो सुठो ॿुधाईं, फलाणे हीअं छा न, जेकी ॻाल्हि ॿुधाई उहा ॻाल्हि यादि करो ऐं उन्हनि खे कर्मनि में लाहियो। सिर्फ़ु उन्हनि जो ई गुणगान न करो, फलानो ॾाढो सुठो ॿुधाईंदो आहे, लेकिन छा ॿुधाईं उहो तव्हां धारण कयो। त इहे सम्झ धारण करण लाइ बाबा असांखे घड़ी घड़ी चए थो, देहनि सां असांखे प्रीत न रखणी आहे। स्वयं खे आत्मा सम्झो, परमात्मा खे यादि करो निराकार रूप में, ऐं जेकी बि सुठी ॻाल्हि आहे उन ॻाल्हि खे यादि करे धारण करो। देहधारियुनि जी तारीफ़ करण में पंहिंजो टाइम व्यस्त न करो। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदाना पुराणे संस्कार ऐं संसार सां रिश्तनि जी आकर्षण सां मुक्त रहण वारा डबल लाइट फ़रिश्ता ठहो। बाबा चए थो फ़रिश्तो केरु हूंदो आहे? कोई अहिड़ो मनुष्य न हूंदो आहे जंहिंजा पंख हुजनि। बाबा चईंदा आहिनि फ़रिश्तो उहो हूंदो आहे जंहिंजो इन पुराणी दुनिया में कोई आकर्षण न हुजे। भई दुनियादारी में आहे, संबंधनि में आहे, धंधा रोज़ी बि करनि था, ॿारनि खे बि संभालनि था, लेकिन आकर्षण सां मुक्त आहिनि, मोह सां मुक्त आहिनि, लगाव सां मुक्त आहिनि। न संबंधनि जे रूप में आकर्षण, न पंहिंजी देह व कंहिंजी देहधारी व्यक्ति व वस्तु जी तरफ़ आकर्षण न हूंदो आहे। त फ़रिश्तो अर्थात आकर्षण सां मुक्त आत्मा, उहा आत्मा जंहिंजो कंहिंमें आकर्षण न हुजे, कंहिंमें लगाव न हुजे, कंहिंमें झुकाव न हुजे। भई इहो ॾाढो व्यक्ति सुठो आहे, इहा चीज़ ॾाढी सुठी आहे, इहा ॾिसण में ॾाढी सुठी आहे, इहा खाइण में ॾाढी सुठी आहे। आकर्षण सभु कुझु संबंध निभाईंदे हुए, सभु कुझु खाईंदे हुए, सभु कुझु कंदे हुए बि आकर्षण, लगाव, मोह इन सभिनि सां मुक्त आत्मा। पुराणे संस्कारनि जी आकर्षण सां बि मुक्त। असां चईंदा न मुंहिंजी त आदत आहे ईअं, कंहिंखे फील करण जी आदत हूंदी आहे, कंहिंखे ज़्यादा इमोशनल थियण जी आदत हूंदी आहे, कंहिंखे ज़्यादा सोचण जी आदत हूंदी आहे। असां त ॾाढी सुठी रीति ॿुधाईंदा आहियूं, अरे मुंहिंजी त आदत आहे न, कोई ॻाल्हि कोन्हे, मां थोरी देरि में ठीकु थींदमि। पर इहा आदत तव्हांजी न आहे, इहा रावण जी आदत आहे, अर्थात विकार बुराइनि जी आदतियूं आहिनि। असां आत्मा आहियूं त परमात्मा जा ॿार आहियूं न। भॻवानु कॾहिं रोईंदो आहे? त भॻवान जा ॿार छो था रोइनि? भॻवानु कॾहिं दुखी थींदो कंहिं ॻाल्हि सां? बल्कि हुनजा एॾा सारा ॿार आहिनि, एॾा सारा ॿार दुखी था थियनि त बि भॻवान खे दुख नथो थिए। बाबा चए थो मूंखे शुद्ध मोह आहे तव्हां में, लेकिन मां दुखी न थींदो आहे, तव्हांजे दुखनि खे दूरि कंदो आहे। त बाबा चए थो ईअं ई जेका बि तव्हांजा पुराणा संस्कार अथव न, रोइण, रुसण, विकार, बुराइयूं, इन्हनि सां बि आकर्षण न हुजे। न इहे त बेकार आहे न, इहे संस्कार सुठो थोरी आहे, फीलिंग थियणु, उदास थियणु, त हिनखे छॾे ॾियणो आहे न, हिन सां कोई आकर्षण न रखणी आहे। त फ़रिश्तो अर्थात जिन जो पुराने संसार, संबंध, देहधारी व्यक्ति, वस्तु, संस्कारनि सां बि आकर्षण न हुजे, लगाव न हुजे। संकल्प, वाणी और वृत्ति जे रूप में भी कोई संस्कार जी आकर्षण न हुजे, न त संकल्पनि में, न वृत्ति में, न वाणी में, कंहिंमें भी उनजी आकर्षण न हुजे।
जॾहिं ईअं सर्व आकर्षणनि सां अथवा व्यर्थ समय, व्यर्थ संग, व्यर्थ वातावरण सां बि मुक्त। त फ़रिश्तो ठहिण लाइ पुराणो त सभु कुझु उन्हनि सां मुक्त थियणो ई आहे। जेको फालतू असां समय व्यतीत था करूं, जेकी बि फालतू असां जेकी ॻाल्हि में असांजो सुठी मतिलबु कमु न आहे, ज़बरदस्ती हुनखे ॾिसूं था, हुननि सां ॻाल्हायूं था, हुननि सां संबंध व्यवहार में था अचूं त व्यर्थ समय बर्बाद था करूं। संग बि कोई असांखे कम जो संग आहे न, ज़बरदस्ती हुननि सां संबंध निभायूं था। वातावरण बि अॼुकल्ह दुनिया में जो व्यर्थ वातावरण थी वियो आहे, त इन्हनि जी आकर्षण सां बि परे हूंदी आहे उहा आत्मा। त अगरि फ़रिश्तो ठहिणो आहे त सर्व प्रकार जी आकर्षण सां मुक्त जीवन में जीअणो आहे, सभु कुझु करिणो आहे, लेकिन कंहिंमें कंहिंसां आकर्षित न थियणो आहे, कंहिंजे लगाव में न अचिणो आहे, कंहिंजे झुकाव में न अचिणो आहे, कंहिंमें मोह न रखिणो आहे। तॾहिं असां छा थी वेंदासीं? डबल लाइट फ़रिश्ता। फ़रिश्तो अर्थात चईंदा न माण्हू उड़ण वारो। त उड़ंदासीं कॾहिं? कीअं उड़णो आहे असांखे? हिन दुनिया में शरीर खे छॾे न उड़णो आहे। हर परिस्थिति, हर सिचुएशन, असां जेको बि सुबुह खां राति ताईं कमु करूं था, संबंध व्यवहार में अचूं था, कमु कयो, ॻाल्हि भुलिजी वई, बसि हा करे छॾियो न, बसि हाणे ॿियो कमु करो, संबंध निभायो, बसि भुलिजी वियो, ईअं उड़णो आहे। माण्हू त अलाए सालनि जी ॻाल्हि सोचे सोचे उन ई दुनिया में, पुराणी दुनिया में अञा ताईं वेठा आहिनि। कई माण्हू सोचंदा आहिनि न पुराणियूं ॻाल्हियूं, असां हीअं छो था करूं, त चईंदा आहिनि न छा पुराणे ज़माने जी तव्हां अञा ताईं पुराणी ॻाल्हियूं था सोचो। त उड़ण मतिलबु जो थी वियो। बाबा त चईंदा आहिनि जो राति अॼु सॼो ॾींहुं जो बीतो रोज़ु राति जो सोचो, अॼु जेको बीतो थियो, सभु परमात्मा खे ॾेई करे ॿियो ॾींहुं शुरू करो। ऐं थी सघे त हर सेकेंड, इहो सेकेंड बीतियो, ॻाल्हि थी वई न, हलो हाणे अॻियां। इनखे चइबो आहे फ़रिश्तो। स्लोगन आहे शांति जी शक्ति द्वारा सर्व आत्माउनि जी पालना करण वारा ई सोशल वर्कर आहिनि। अॼुकल्ह माण्हुनि जी ॾाढी सेवा था करनि, रोटी खाराइनि, के पढ़ाइनि, कपिड़ा ॾियनि, लेकिन बाबा चए थो सभिनि खां वॾी सोशल वर्कर पालना तव्हां कीअं करे सघंदा आहियो? ॿियनि जी मदद शांति सां वेही करे, मां आत्मा परमात्मा जो ॿार आहियां, ये संकल्प करो, स्वयं खे आत्मा सम्झी निराकार परमात्मा खे यादि करो, ऐं ये सोचो परमात्मा विश्व जी सर्व आत्माउनि खे शांति थी मिले बाबा द्वारा, सुख थो मिले, आनंद थो मिले, शक्तियूं थी मिलनि। इहे सभिनि खां वॾी सेवा आहे। भले तव्हां ॿियो कुझु बि नथा करे सघो सभिनि जे लाइ, लेकिन तव्हां अगरि हिकु मिनट बि वेही करे, हिकु सेकेंड बि वेही करे सभिनि आत्माउनि जे लाइ इहा अंदरि संकल्प कयो, इहा सभिनि खां वॾी सेवा आहे। असां न चईंदा आहिनि अलाए कंहिंजी दुआ लॻी, माण्हू जंगल में फसियल आहे, लेकिन कंहिंजी अलाए कीअं उन्हनि जे लाइ दुआ करी जो उहो जंगल मां बि निकिरी आयो सेफ। त इहो असांजो शुभ सोचण ई उन्हनि आत्माउनि जी मदद कंदो आहे। त असां परमात्मा खे यादि करे विश्व जी सर्व आत्माउनि जे लाइ सुठो सोचूं, सिर्फ़ु पंहिंजे लाइ न, मुंहिंजा ऐं मुंहिंजे परिवार खां हाणे अॻियां वधो, पूरी विश्व जी आत्माउनि जे लाइ। छो जी विश्व जो पिता असांजो पीउ आहे न, त असांखे बि विश्व जी सर्व आत्माउनि जे लाइ सुठो